जेकर गुलशेर पूरो थो थी वञे त अदा क़ासिम जो रस्तो आज़ाद थी वेंदो। हा भाॼाई, ईअं ई थींदो। तव्हां ॿई फुलियल हो। असांजे खानदान खे ख़तमु करण लाइ हिननि जी वॾी ट्रिक आहे, हिननि जी वॾी प्लानिंग आहे। त सिकू पंहिंजे भाउ जो कातिल क़ासिम खे न गुलशेर खे थो सम्झे ऐं उन्हनि लाउन जे दौरान घोट खे खीर में ज़हर ॾेई पोइ रवानो कयो हूंदो। ईअं न आहे हसीना बेगम, जे ईअं हुजे हा न त सिकू वारा गुलशेर खे संग ई न ॾियनि हा। पर ईअं बि थी सघे थो त इहो कमु जाबिर वारनि जो हुजे। हा 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 पुट, ईअं बि थी सघे थो। जाबिर वारा रस्मुनि में शामिल हुया। तूं मूंखे बेवकूफ़ नथी बणाए सघी। इहो कमु तुंहिंजो आहे, तुंहिंजो। जेका तूं अदा खे धमकी ॾिनी न, मां हुन में ई सम्झी वियोसि। इहो सॼो कमु तुंहिंजो आहे। ठीकु आहे, तुंहिंजे चवण मुताबिक़ इहो कमु मुंहिंजो आहे। पोइ सही आहे, मुंहिंजो ई सही। हाणे तूं सोच त मां तोसां कहिड़ो हशर करे सघां थी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।